भेजा मेरी भेजा मेरी। जॾहिं तव्हां हुन सां मिटी ख़तमु कई रिश्तो बि ॾिनल हुयो त पोइ छा तव्हांजे ख़िलाफ़ु सावल को सख़्तु क़दम न खयां? बाबा साहिब हिकिड़ी शरीफ़ महबूब हे जतड़ी अध माण्हू की मान किंजे पिन में न तिन में दुश्मन जे लाइ बि दुआ घुरा उनखे पोइ जे कर मां पंहिंजी कर मां अगवा करे खणी वियो पोइ तुंहिंजे ढिकण में कुंटींदो सटींदो खणी विया हे टई शख़्स अञा 14 साल क़दम न चइबो काहे कीअं पई दोस्तन में तगाई उथले तगाई जा पुट त तोखे वफाई सेखारनो उथ रूना मां सम्झी वियुसि त सावल हिकु ज़ालिम क़िस्म जो माण्हू आहे पर रूंडा हुन ज़ुल्म जो सबबु कहिड़ो हुयो अञा ताईं ज़ाहिर नाहे थी सघियो त हुन तुंहिंजे मथां ज़ुल्म छो कयो ऐं तो हुनखे रिश्तो ॾियण खां इनकार छो कयो? बाबा साईं इहो वॾो किस्सो इहो किस्सो अलफ लैला गुल बकालीअ खां बि चढ़ियल आहे बाबा कहिड़ो बयान कहिड़ो कया तोखे बयान करिणो पवंदो रूंडा छो त मां हर हक़ीक़त ॼाणणु चाहियां थो हर उहा ॻाल्हि ॼाणणु चाहियां थो जेका सच आहे। रूंडा तोखे सोट खे पूरी हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी जेकर न का ॻाल्हि लिकाई तो पोइ उनजो अंजाम जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। बाबा थियो ईअं जो जीअं वॾो साल मुंहिंजे भेण सां परणो करे पंहिंजे घर वठी कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी गले न्यापो हे कई त रूडा मूं वटां मुंहिंजे घर मां थी वञा पोइ थियो ईअं जो बाबा साईं जे बसाई जो ख़ैर हुजे बाबा सलामत हुजो आबाद हुजो वे रूंडा वे तोसां जो ॿ चार कम जो ॻाल्हियूं करियूं। अरे बाबा इहो हेठि पेरनि में छो थो वेहे मूंखे गुनाहगार न कर उथी बाबा मथे थी वे शाबाश शाबाश मथे थी वे। न बाबा साईं इहो छा था फरमाए न बाबा मां तौबा कया मां गिसी कया गुनहगार छो था कयो मूंखे बाबा हिन रूडे जी जॻह ते तव्हांजे पेरनि में आहे हाणे तव्हांजी बराबरी कया तव्हांजे भरिसां हिन सोफा सेट ते न बाबा न न न ॾिस बाबा जॾहिं असां मिटी कई आहे हाणे त सभु हिकु आहियूं कोई फ़र्क़ु छा छो उथी बाबा मथे थी वे उथी। बाबा मां त हैरान बि आहियां परेशान बि थी वियो आहे त तव्हां हिन मिसकीन रूंदड़े खे एॾी इज़त छा ॾियो मां सचमुच मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पर बाबा जेकॾहिं इज़त हिन रूंदे खे बख़्शियो था त पोइ हाज़ुर बाबा हाज़ुर तव्हांजो फरमान खिंते 2 मिंट खणी मां तव्हांजे सोफा सेट ते
ख्याल सां बाबा, आराम सां, आराम सां। हा, हाणे ठीकु आहे। बाबा हिन रूंडड़े खे तव्हांजो हुकुम खपे बाबा साईं, फरमायो। रुंडा, मूंखे शक आहे त सावल गुदामनि मां अने भाण जी चोरी करे थो, इन करे तव्हांखे उन जे मथां नज़र रखणी आहे। बाबा तव्हां जेका ॻाल्हि कई मुंहिंजे त दिमाग़ जा मीटर ई उल्ट पुल्ट थी विया। इहो सावल मोर महाराज तव्हांजो वफ़ादार आहे, इहो कीअं कंदो? न मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे बाबा। माण्हुनि जे नियत जी तोखे ख़बर नाहे रुंडा, कंहिंखे केतिरी बि इज़त ॾे, उनखे रास न ईंदी। अदा जेको कमु तव्हांखे साईं चवनि था उहो कमु तोखे ईमानदारी सां करिणो पवंदो। बाबा साईं जो हुकुम खपे। ॾिस बाबा, हर साल जेको बिज ऐं भाण सावल हारियुनि जी तरफ़ लिखंदो आहे त वीचारा हारी रड़ियूं कंदा आहिनि त साईं एतिरो त बिज ऐं भाण असांखे मिलियो ई नाहे। इन मां मूंखे इहो अंदाज़ो थिए थो त जेतिरो बि बिज ऐं भाण ही चोरी करे थो उहो समूरो जो समूरो हू ग़रीब हारियुनि जे तरफ़ लिखी छॾे थो। सिर्फ़ हिकु चक्कर रुंडा, हिकु चक्कर इन सावल जी चोरी मूंखे पकड़े ॾे, पोइ ॾिस त कीअं थो मां हुन जे गिचीअ में हथु विझां। ठीकु आहे बाबा, वकील कॾहिं सावल चोर आहे, हुन चोरी कई आहे त इहा चोरी तव्हांखे मां पकड़े ॾींदुसि, बसि न बाबा। हिकु चक्कर न, 10 चक्कर, 10 चक्कर। उन सावल चोर खे मूं पंहिंजनि हथनि सां चोरी कंदे पकड़ियो। चोर चोर तो पुट, पोइ वञी में चोरीअ जो ज़िक्र साईं खे कंदो हुअसि। पोइ बाबा साईं सावल खे कमदारी तां छो न हटाया? है कुर्बान वञे वॾे रेस जे नाली था जन्नत में ईंदो। वॾो शफ़ीक़ माण्हू हो बाबा साईं, छा ॿुधायां। ऐं वरी हो सावल चोर चोर जो पुट, शैतान माही, जॾहिं न का शैतानीगिरी कंदो हो या चोरी चकारी कंदो हो ऐं वॾे खे ख़बर पवंदी पोइ त साईं वठी गॾा वांगुरु ड्रिंक कंदो, जो वञी वॾे साईं जे पेरनि ते किरंदो। बाबा छा ॿुधायां, माफ़ी वठण जो साईं वॾो माहिर हो, वॾो साईं दास। बाबा अॼु बि मूंखे उहो ॾींहुं चङी तरह यादि आहे जॾहिं बाबा साईं पंहिंजो होश विञायो, तड़े पे कढी चोर चोर जे पुट खे मुंहिंजे साम्हूं। पोइ बाबा मूंखे पक थी वई त अॼु सावल मोड़ महारा खे कॾहिं बि माफ़ी कान मिलंदी। न निकिरी वञ चवां थो, मां चवां थो निकिरी वञ कमीरा कहीं जा। हेॾे मां तोखे बच्चन वांगुरु रखियो, जेको बि तो खाधो तोखे बख्शा। हाणे आईंदा कॾहिं बि मुझे हिन हवेली, हिन ज़मीन ऐं हिन ॻोठ में नज़र न अचिजा। मां चवां थो निकिरी वञे था, हलो वञ। ग़लती थी वई बाबा से, माफ़ कयो बाबा से, वरी न थी। माफ़ कयो बाबा से, यकीन ॼाणो बाबा साईं जेकॾहिं तव्हां मूंखे माफ़ न कयो त ख़ुदा जो कसम मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। बाबा साईं वॾे साईं जे रंगतलीअ मां इहो शब्द सावल वॾो फ़ाइदो वठनि पियो बाबा, वॾो फ़ाइदो वठनि पियो।
बाबा से इतनी तो रहमतन पावी हो कि मांगर मछ जे गोढ़न के सुञाणे न सके। उन लीह खां वठी मूंसां चप पइजी वियो जॾहिं मूं हुन सां रिश्ते जो इनकार करे छॾियो। ठीक है रूंडा, हाणे तोखे इजाज़त आहे। बाबा जेकॾहिं अञा कुझु पुछिणो हुजे त मां हाज़िर आहियां। ज़रूर पुछ वोटका, पर अञा वो वक्त ना है आयो। वक्त अचण ॾे। हिन मां त हथीका थी वियासीं। सुक बिलो काठवी साईं, न ॼाण त अञा केतिरा मूंखे कूड़ हणा पवंदा। सोट जाबिर, यार इन माई वारे मथे जो सूर कॾहिं ख़त्म थिए थो? मां त चवां थो त इहो मथे जो सूर ख़त्म थियणो ई नाहे। इन जे करे चवां थो त माई खे मौत जी निंड था सुम्हारे छॾे। या ही कर सोट तो माई खे क़ुर मथे ते था खणाई। चङुसि था त तूं रुंडे जे मथां चढ़ी वञ। अरे सोट, इहा ग़लती मता न कजांइ। रुंडो एॾो लुसी ॾेई 7 क़ुर खणी असांजे मथां चढ़ी वेंदो, पोइ असां वेठा गीत खणी जा गजी ॻायूं। सोट जाबिर, हिन वक़्तु त रुंडे जी चाकर खान वटि हाज़िरी लॻल आहे। पोइ तूं छा थो सम्झी सोट त इहो ठुठो उतां जान बचाए ईंदो? तोखे ख़बर कान्हे का त रुंडो वंटी कूड़ो आहे, असां खां वधीक कूड़ हणण जो माहिर आहे। जॾहिं चाकर खान जे अॻियां मुंहिंजी हाज़िरी लॻंदी आहे न, मां ॾाढी कोशिशि कंदो आहियां त को कूड़ हणांसि, पर कूड़ लॻंदो ई कोन्हे को। बाक़ी रुंडे चाकर खान जे दिमाग़ फिराए छॾियो अथई। सोट चाकर खान खे खपे पक्को शाहिद, ऐं तव्हां जे मथां इहा पक्की शाहिद आहे मई गुलनार। ऐं सोट तूं इहा ॻाल्हि यादि रखी छॾ, जेसीं ताईं इहा ॾाइण ज़िंदा अथई न, तेसीं ताईं तव्हां जे मथां मौत जो ख़तरो कॾहिं बि कोन हटंदुई। माई खे सोट अहिड़े तरीक़े सां माराईंदासीं जो चाकर खान सम्झे त माई बीमारी जे सबबु मरी वई आहे। नांग बि मरे, लठ बि बचे। जेकॾहिं माई ईअं सम्झे बीमारी सबबु न, क़तल सबबु मुई न, पोइ सोरहाना पक सम्झी छॾिजांइ त चाकर खान जा हथ मुंहिंजे मथां रुंडे जे मथां हूंदे। सोट मां त चवां थो रुंडे ऐं रुंडे जी भेण हसीना बेगम पंहिंजो पाण में टकराए, जीअं असांजे मथे जो सूर ई ख़तम थी वञे। त सोट हिननि खे टकराबो न, हिननि खे पाण में मिलाए चाकर खान जे हथां मराबो। यार मूंखां सच न पुछो त हिन छोरे चाकर सां कूड़ हणी 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 बेज़ार थी वियो। बाबा निजा कूड़ आया अथई, पोइ बि चाकर खान सम्झी कोन सघियो आहे। अड़े एतिरो बेवकूफ़ बि कोन हा जो चाकर जे अॻियां निसोरा कूड़ हणंदुसि। मूंखे ख़बर आहे त जॾहिं मां चाकर जे अॻियां इहा सॼी हक़ीक़त कंदुसि त साॻिया सुवाल साॻी हक़ीक़त इन जाबिर खां बि पुछंदो, सावल खां बि पुछंदो। इन करे ख़बर अथई मूं छा कयो आहे। कुझु कूड़ कुझु सच मिलाए जुलाए हिकिड़ी खिचड़ी ठाहे चाकर खान जे अॻियां रखी अथमि। हा, ॾाढो बि भलो वक़्तु गुज़रे, बंदूक लॻे है वारी पुफीअ खे। जेकॾहिं जाबिर खान सां मिलण छॾा ॾे हा न, त अॼु असां सूरनि में न हुजूं हा। हा वदा, ॾाढो माल पाणी धकींदा हुआसीं। हे छोरा, जेको न हिन महिल ताईं असां माल पे ॻरटियो आहे, हाणे हो माल पुट ज़हर बणिजी असांजे आंडर में लोटा पियो ॾे, वो लोटा। बाबा इन पुफीअ असांजो हाज़मो ई ख़राब करे छॾियो आहे। हाणे तूं ई ॿुधाए त काॾे वञूं?
अरे तव्हां छा था सम्झो? हा छा था सम्झो त तव्हांजी पुठी का शरीफ़ ज़ाल आई? न तव्हांखे त ख़बर ई कान्हे त इन्हे जो चकर जाबिर ख़ान सां शादीअ खां पहिरीं हुयो। पर असांजा भाग भला जो नूगर ख़ान खे हिन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे। अॼुकल्ह थोरी बि सुणस हुजे सां न त हरगिज़ तव्हांजे पुफीअ सां शादी कोन करे हा, कोन करे हा। बाबा सावण वॾी कोशिशि कई त इहो रिश्तो फिटे, पर सावण खे त इहा ख़बर ई कोन्हे त हुनजे आॾो वॾो वाॻू आहे, वॾो वाॻू। अरे ज़रा बाबू कहिड़ो? वाॻू अरे जरा बात ॿिन्ही जो पीउ हा, बाबू न। बाबा तूं बि हाणे कमाल थो करी। मां मिसाल ॾींदो आहियां ऐं तोखे ऐं मिर्चूं लॻी वेंदियूं न। अरे छड़ा इहो ॻाल्हाए मूंखे हालत खिचे लो। बाबा जेको तूं सेखारियो आहे ज़ाहिर मां उहो ॻाल्हाईंदुमि न। कहिड़ी वरी मां तोसां आयतियूं ॻाल्हाईंदुमि। हाणे हाणे हो रेडियो बंदि कयो, हलूं घर कान्हे तुकर भोर जी कयो। बल कलाक थी आनी यका जो है ॼारी पुठीअ सां तिनी पई। इन्हे तुकर द भेजे लाराए ॾे दौर पट तुंहिंजी माउ जे अॻियां मुरलियूं वॼाइणियूं पवंदियूं। मुरलियूं अचो 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 ख़्याल सां बाबा, ख़्याल सां त पवे न किरी। यादि रख गुलनार बेगम, तुंहिंजी ज़िंदगी ऐं तुंहिंजे पुट जी ज़िंदगी तुंहिंजी ज़बान सां गॾु अटकियल आहे। जंहिं ॾींहुं तुंहिंजी ज़बान असांजे ख़िलाफ़ खुलंदी न, उन ॾींहुं तव्हां ॿिन्ही जूं ज़िंदगियूं ख़तमु थियूं। मूंखे ख़बर आहे, हिन करे चुप आहियां। हा कासिम, हितां निकिरण जी कयो। चाकर खान जो रुख तव्हां तरफ़ आहे। चाकर खान हेॾे थो अचे। जल्दी कर, सुन जल्दी कर। ऐं बीमारी जो बाल ते सुन। सरा तूं हिते चवां मां अरे हथी को कयसि इन खां पुछाणो वता अॻिते कबो पतास जेको हरिस जी जी साईं तव्हां न न तव्हां उथण जी तकलीफ़ न कयो। तव्हांजी तबियत उहो ई ख़राबु आहे। सम्झां थी त हाणे मुंहिंजो वक़्तु वेझो अची वियो आहे। घणो जी कोन सघंदुसि। मालिक साईं तोखे वॾी हयाती ॾींदो जी जी। अञा त तोखे मुंहिंजे ॿारनि खे खेॾाइणो आहे। तव्हांजा ॿार त ठहियो, पर मूंखे लॻे थो मां तव्हांजी शादी बि कोन ॾिसी सघंदुसि। न सिर्फ़ु मुंहिंजी शादी ॾिसणी आहे, बल्कि मूंखे मोड़ ॿधी घोटु बणाईंदी। मां हाणे ड्राइवर खे चवां थो तव्हां हुन सां गॾु कंहिं सुठे डॉक्टर ॾांहुं वञो, वञी चेकअप कराए अचो। भलो थिए जाबिर ऐं हुनजे सोट जो, जे मूंखे अस्पताल वठी विया ऐं मूंखे दवा बि वठी ॾिनी। माफ़ कजो जी, मां कुझु पंहिंजनि मसइलनि में उलझियल आहियां, न त मां पाण तव्हांखे डॉक्टर ॾे वठी हलां। मूंखे ख़बर आहे साईं, तव्हां रावल जे लाइ परेशान आहियो, पर मुंहिंजी फिक्र न कयो। मां दवा खावां पई ऐं जल्दी ठीकु थी वेंदसि। ठीकु आहे जी, कुझु पैसा अथव, ये रखो ऐं इलाज खे जारी रखो। जेकॾहिं तबियत ठीकु न थिए त मूंॾां नियापो कजो, मां पाण तव्हांखे डॉक्टर ॾे वठी हलंदुसि। ॿियो को कमु त न आहे न साईं? तव्हां खां कुझु पुछणो हुयो, पर फ़िलहालु तव्हांजी तबियत ठीकु न आहे। जॾहिं तव्हांजी तबियत ठीकु थी वञे त बंगले ते अचिजो, पोइ उते तव्हां खां पुछी वठंदसि। कुझु हक़ीक़तूं आहिनि जिन जे बारे में मूंखे तव्हां खां ॼाण खपे। ठीकु आहे साईं, ज़रूरु ईंदसि। काश मां पंहिंजे पुट जे लाइ परेशान न हुजां त हींअर ई तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियां, पर अलाह साईं खां उमेदु कयां थी ही ज़ालिम तव्हां खां घणो वक़्तु लिकी कोन सघंदा।
छो त चाकर खान खे सॼी ख़बर पहुची वई। हिकॾे चाकर खान खे सॼी ख़बर पहुची वञे हा त पोइ त सभु हथी का थी वञे। हाँ शुक्र अथई मालिक, शुक्र अथई जो मुसीबत खां जान छॾाई। अॼु सिकू रावल तूं हिते न ईंदो कर। मां मञा थी त दवारा तुंहिंजी इज़त कंदा आहिनि, पर जे मूंसां गॾु ॾिसी वतनी न त तुंहिंजी इहा बि इज़त कोन कंदा। ऐं जेको तकरार दॿिजी वियो आहे न उहो ॿीहर शुरू थी वेंदो। सोरठ, मां हिते अचण खां कॾहिं कोन मुड़ंदुसि। बाक़ी तुंहिंजो रिश्तो तुंहिंजे भाउ वारनि खां ज़रूरु वठंदुसि। रावल पर इहो त नामुमकिन आहे। मूंखे त नंढे हूंदे ई पंहिंजे सौट जे नाले कयो वियो हो। रावल जे असां उते हुजूं हा न त अदा वॾे जे मथां ज़ोर रखे पियो सघी, पर हाणे इहो नामुमकिन आहे। आउं अदा चाकर खे मञाइण में लॻो पियो आहियां ऐं हू ज़रूरु मञंदो। ऐं पोइ असां तव्हां सभिनि खे पंहिंजी ॻोठ वठी हलंदासीं। पर हिन वक़्तु असां एतिरो परे थी चुका आहियूं जो असांजो ठाह नामुमकिन आहे। ऐं रावल तूं बि ज़ोर लॻाइण छॾे ॾे। सोरठ छो अॼुकल्ह उदास रहण लॻी? चाची हिते अचण खां पोइ हर माण्हू उदास आहे। असां त वरी बि पाण खे संभाले वियासीं, पर तुंहिंजी उदासी त ख़तमु थियण जो नालो ई कोन थी वठे। अचे सोमल त चवांसि थी त तुंहिंजे ई हैदर जो निकाह करायूं, पोइ वेठा ॿई हिक ॿिए सां सूरत सलजूं। चाची तोखे कहिड़ी ख़बर त हिन दिलि में कहिड़ी उदासी छायल आहे। सौट उन ॾींहुं मुंहिंजा भाग भला हुया जो कासिम वक़्त ते मूंखे फ़ोन कई त चाकर खान अचे थो, न त मुंहिंजा हथ सुल माई गुलनार जी गीची में हुया। जेकॾहिं माई गुलनार खे मां मारे विझां हा न त इहो चाकर खान मुंहिंजे मथां अची बीह आहे। इन जे करे त मां पंहिंजे भाउ कासिम खे दरवाज़े ते बीहारींदो। हाणे कहिड़ी बि सूरत में चाकर खान खे मरणो पवंदो। जे चाकर खान खे असां न मारियोसीं न त सिको सम्झ चाकर खान असांखे लामारो ॾेखंदो। सौट मां त चवां थो त चाकर खान खे मारण खां बहितर अथई त हिन माई गुलनार जो ई बुंड पट। माई हिते हूंदी न त असांजे लाइ ख़तरो थींदो, न माई हूंदी न ख़तरो थींदो। सोट माई गुलनार जी ॻाल्हि नाहे, सांवल जे मथां चाकर खान जो हिनमहिल घणो एतबार आहे। सम्झ जीअं सांवल खान चाकर खान खे पंहिंजी मुठीअ में करे वियो न असांजे ख़िलाफ़, त पोइ चाकर खान असांखे कोन पखींदो। इहो ॿुधी छॾ। सौट जेकॾहिं असां चाकर खान खे मारियोसीं न त पोइ इन कम में तूं रुंडे खे पंहिंजो पाण सां गॾु कर। फासियासीं त सभई गॾिजी फासंदासीं। तूं त चई थी इहा ॻाल्हि रुंडे सां कयूं, फाटल तूल सां। अड़े चरिया जे इन सां ॻाल्हि कईसीं न, इहा सॼी ॻाल्हि वञी चाकर खान खे ॿुधाईंदो। पोइ चाकर खान जे अॻियां सुरखुरू थींदो, थोप थींदो, साफ़ थींदो, ऐं रावल खान वारो मसइलो असांजी गिची में पवंदी। सही त चई सौट, त पोइ इहो कमु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे करिणो पवंदो। असां कंदासीं इहो कमु, पर ईअं न कंदासीं। असां वॾी होशियारी सां कंदासीं। पहिरीं त माई हसीना सां सलाह सवा कबी। जॾहिं बि चाकर खान पंगुले मां निकितो, सांवल ॾे मिलण जी तयारी कई। उन खां बाद में चाकर खान खे लटायो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।